वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्नल्लाह अस्तफ़ाकी व तहहरकी वस्तफ़ाकी अला निसाइल आलमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे वॾी उमिरि जे अंदरि पुट अता फ़रमाया आहिनि। अल्लाह जो नबी, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जूं निशानियूं बि उनखे अता फ़रमाया आहिनि। उनखां पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इरशाद आहे, जॾहिं मलाइकनि चयो त ए मरियम, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे चूंडियो आहे। व तहहरके ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे पाक फ़रमायो आहे। वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन, ऐं फ़ज़ीलत अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जहान जी औरतुनि जे मथां तोखे अता फ़रमाई आहे। अल्लाह ताला जे कलाम मजीद जे अंदरि हिकिड़ी औरत जो नालो आहे, उहो सिर्फ़ु बीबी मरियम जो नालो आहे। ऐं ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात उनखे कीअं चूंडियाई, कीअं उनखे फ़ज़ीलत ॾिनाई। हिकु त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे पंहिंजे घर जी ख़िदमत नसीब फ़रमाई, बैतुल मक़दस जी उनखे ख़िदमत नसीब फ़रमाई। अहिड़ियूं खोड़ ख़ूबियूं आहिनि। ऐं उनजी परवरिश अल्लाह जे नबी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम फ़रमाई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे पंहिंजे नबी जी माउ हुजण जो शर्फ़ अता फ़रमाई। अहिड़ी काइनात जे अंदरि का औरत नाहे जेका बग़ैर मर्द जे ॿार ॼणे, पुटु ॼणे या न्याणी ॼणे, बल्कि काइनात जे अंदरि हिकिड़ी वाहिदा औरत आहे जेका बग़ैर मर्द जे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे पुटु अता फ़रमायो। सिर्फ़ु पुटु नाहे बल्कि अल्लाह जो नबी बि आहे, साहिब किताब बि आहे, मौजज़ात बि आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़रमाए त वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे जहान जी औरतुनि जे मथां फ़ज़ीलत अता फ़रमाई। पर असां जंहिं वक़्त में आया आहियूं, हिन वक़्त में काइनात जे अंदरि ॿियूं औरतूं बि आहिनि। या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं, या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ासि न्याणी हज़रत सैयदा फ़ातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा, जंहिंजे लाइ अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फ़रमायो त दुनिया जी औरतूं त ठहियो, पर आख़िरत जे अंदरि, जन्नत जे अंदरि जेके औरतूं दाख़िल थींदियूं, उन जन्नत वारनि जी बि सरदार आहे मुंहिंजी न्याणी हज़रत फ़ातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा। हाणे हिन जी जेका इहा फ़ज़ीलत आहे बीबी मरियम जी, इहा वक़्ती फ़ज़ीलत आहे। उन वक़्त में, जंहिं वक़्त में बीबी मरियम हिन दुनिया जे अंदरि मौजूदु हुई, उन वक़्त में काइनात में जेके औरतूं हुयूं जहान में, अल्लाह ताला उनखे फ़ज़ीलत अता फ़रमाई। हिन वक़्त में उनजी फ़ज़ीलत खस्ती कोन वई आहे। पर ॾिस त हर नबी जॾहिं पंहिंजे वक़्त में आयो त उहो सरदार बि आहे, शान वारो बि आहे, साहिब मर्तबत बि आहे, साहिब मौजज़ात बि आहे। वरी उनखां पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वरी ॿियो थो मोकिले, वरी टियों थो मोकिले, यके बाद अल्लाह जा नबी ईंदा आहिनि। पोइ उहे पंहिंजे वक़्त जा सरदार बि, बादशाह बि, साहिब नबूअत बि, साहिब उम्मत बि, साहिब किताब बि, साहिब मौजज़ात बि। पर जॾहिं असांजो आका मदीने वारो साईं दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फ़रमा थियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे आका खे सॼी काइनात जे दुनिया जी रसालत जे मथां, नबूअत जे मथां फ़ज़ीलत अता फ़रमाई। ये महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान आला है। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनजे ख़ानदान, उनजे औलाद जो बि शान बुलंद फ़रमायो आहे। ऐं अल्लाह जे महबूब इहो पंहिंजी ज़बान सां पाण इरशाद फ़रमायो त मुंहिंजी न्याणी फ़ातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका आहे न, इहा काइनात जे औरतुनि जी सरदार आहे। अॻिते इरशाद फ़रमाए त या मरियम मुकुनती ले रब्बिके वस्जुदी वरकई मअर राकिईन। अल्लाह जो मलाइक आयो, अची हज़रत बीबी मरियम खे चई त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे चूंडियो आहे। यानी ॿियनि औरतुनि खां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे मुख़्तलिफ़ फ़रमायो आहे। वतहरके, अल्लाह तोखे पाक फ़रमायो।
इन मां मुराद त औरतुनि जे अंदरि जेका इलत हुई थींदी आहे माहिवारी बीबी मरियम में कोन अलाह हुनखे पाक रखियो छो जो हुनजी रहाइशी जेका सो बैतुल मक़दस में रहे अंदरि पाक जाइ में थी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हुनखां इहा इलत निकिरी वई ऐं औरतुनि जहान जे औरतुनि जे मथां फज़ीलत अता फरमाई पोइ चयईंसि ए मरियम पंहिंजे रब जे वास्ते क़याम कर ऐं सजदो बि कर वर्क ई माराकीन ऐं रुकू कंदड़ यानी रहे पई जॾहिं मस्जिद बैतुल मक़दस जे अंदरि त उते त ज़रूरु जमात थी थिए न जंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात त तूं जमात सां निमाज़ पढ़ यानी परदे जे अंदरि बीही करे बीवी साण हिकिड़ी औरत ॿी औरतूं न हुयूं हिकिड़ी औरत परदे में बीही करे हुन जमात में शरीक थी ऐं अलाह ताला हिन आयत मुबारक में हुनखे इहा इज़त अता फरमाई त तूं जमात सां गॾु निमाज़ पढ़ ऐं उकनूती मां मुराद आहे त अदब वारो थी बीहणु यानी बा अदब थी करे बीहणु यानी कानतीन जी माना आहे यानी अदब कंदड़ खे कानतीन सॾिबो आहे कानतून थींदो कान दातुन मुनस जे लाइ थींदो जमा मुनस जे लाइ यानी क़याम जेको आहे निमाज़ जो इहो बा अदब थी बीहण जो नालो आहे यानी निमाज़ जे अंदरि जॾहिं माण्हू क़याम में बीहे थो त जी माना त अदब सां हथ ॿधी करे पंहिंजे रब जे हुज़ूर में बीठो आहे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते इरशाद फरमायो ज़ालिक मिन अंबाइल ग़ैब नूही इलैक वमा कुन्त लदैहिम इज़ युल्क़ून अक़लामहुम अय्युहुम यक़फ़ुलु मरियम वमा कुन्त लदैहिम इज़ यख़्तसिमून अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए ए मुंहिंजा महबूब इहे ग़ैब जूं ख़बरूं आहिनि इहे ग़ैब जूं ख़बरूं आहिनि नूही इलैक जेके असां तुंहिंजे तरफ़ ॾे वही कयूं था यानी इहा ख़ुशूस आहे जंहिंजी असांजे आका मदीने वारे साईं नूही इलैक यानी इहा वही असां तो ॾे कयूं था यानी ग़ैब जूं ख़बरूं मूं रब जे तरफ़ूं जेकॾहिं अचनि थियूं त तो मुस्तफ़ा सलासम जे तरफ़ ॾे अचनि थियूं यानी ख़ुदा पंहिंजे नबियुनि खे इतलाह ॾींदो आहे ख़बर ॾींदो आहे यादि रखणु घुरिजे त हर ख़बर जेका सो ख़बर हूंदी आहे पर जॾहिं ख़बर पहुचे त पोइ उहा इल्म में तब्दील थी वेंदी आहे जेकॾहिं ईअं चइजे त नबी सलासम जी ज़ाते बाबरकात खे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इल्म ग़ैब अता फरमायो आहे त इन में को शक न आहे इहो शरई लफ़्ज़ आहे मसइलो हिकिड़ो माण्हू जो अची हाणे चए त साईं मां भिरिया में को अचां त उते मींहुं ॾाढो वठो इहा ई ख़बर इहा थी पई ख़बर पर जॾहिं असां वटि पहुती हाणे थी पियो इल्मु छोजो के माण्हू ईअं चवंदा आहिनि त साईं नबियुनि खे इल्म जी ख़बर आहे बाक़ी ग़ैब जी ख़बर मिलंदी आहे ग़ैब जो इल्मु न मिलंदो आहे त इहो बि हिकिड़े क़िस्म जो धोखो आहे हर ख़बर हूंदी आहे पर ख़बर पहुचण खां पोइ उहा इल्मु बणिजी वेंदी आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त इहे ग़ैब जूं ख़बरूं आहिनि नूही इलैक ऐं इहे ग़ैब जूं ख़बरूं असां तो मुस्तफ़ा सलासम जे वही कयूं था पिया यानी इहो ख़ासो तो मुस्तफ़ा जो आहे ॿिए जो न आहे उमूम खे इहे शयूं कोन मिलंदियूं आहिनि आमद जे तरफ़ ॾे इहे शयूं कोन ईंदियूं आहिनि पर इहो तो मुस्तफ़ा सलासम जो शान आहे जो रब करीम तुंहिंजे तरफ़ ॾे इहे ख़बरूं मोकिले थो पियो हिन वमा कुन्त लदैहिम इज़ युल्क़ून अक़लामहुम तूं उन्हनि वटि कोन हुए ज़ाहिरी तरह सां जॾहिं उहे पंहिंजे कलमनि खे उछलाइनि पिया त अय्युहुम यक़फ़ुलु मरियम कहिड़ो हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला जी किफ़ालत कंदो वमा कुन्त लदैहिम इज़ यख़्तसिमून ऐं तूं उन्हनि वटि कोन हुए जॾहिं उहे पाण में झेड़ो पिया कनि अवांजी ख़िदमत में अर्ज़ु कयमि त 27 ॼणा हुया बैतुल मक़दस जा मुजावर ख़िदमतगार जॾहिं बीबी मरियम खे हुनजी माउ बीबी हना खणी आई त मां हीअं नज़र बासियो त मुंहिंजे पेट में जेको बि ॿारु आहे मां अलाह जे नाले ते हुनखे वक़फ़ कंदीमांसि ऐं ख़ुदा जे घर जी ख़िदमत जे लाइ बैतुल मक़दस जे लाइ मां हुनजो नज़र बासियो आहे हाणे उहा मां नियाणी ॼणी आहे मां खणी आई आहियां मां पंहिंजे वाइदे खां फिरी कोन वई आहियां हीअ मूंखां वठी उहा केरु हुई बीबी मरियम उहा हज़रत इमरान जी धीउ हुई इमरान जेको अक्सर करे उन जे क़ौम जो सरदार बि हुयो ऐं उहो उन मस्जिद जो बैतुल मक़दस जो ख़िदमतगार बि हुयो ऐं अक्सर जेके माण्हू हुया इन जा शागिर्द हुया इहो उन्हनि जो उस्तादु पोइ जॾहिं उस्ताद जी नियाणी जो खणी आए त 27 ॼणा पाण में बीठा हो चए पियो मूंखे ॾे हो चए मूंखे ॾे त इहा सआदत मां हासिलु कयां मुंहिंजे उस्ताद जी नियाणी आहे मुंहिंजो
जॾहिं पाण में इख़्तिलाफ़ शुरू करे नऊं त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त इज़ युल्क़ून अक़लामहुम अय्युहुम यकफुलु मरियम। पोइ अल्लाह ताला जे तरफ़ों हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे तरफ़ ॾे वही आई, हाणे कुर अंदाज़ी कई, कुणो विझो, जीअं सिंधी में चइबो आहे कुणो विझो। त हाणे क़ुर्बानी जी पटियूं कबियूं आहिनि न, गोश्त बराबरि विराए पोइ उन में कुणो विझणु, इहो सुन्नत तरीक़ो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात बि जॾहिं सफ़र ते वेंदा हुआ न त पंहिंजे घर वारनि मां कंहिं घरवारी खे ख़िदमत जे लिसाण खणंदा, पोइ हर कई तयारु थी त मां वञा, पोइ अलाह जो महबूब हुन में कुणा विझंदो, यानी कुर अंदाज़ी कंदो, जंहिंजो कुणो निकिरे उहा बीबी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु कमर में रहंदी। यानी हाणे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात में त तव्हां आहियो घणा, पाण में त हाणे कुणो विझो। इहो कुणो साईं कीअं विझूं, कि तव्हां पंहिंजे कलमनि खे दरियाहनि में उछलायो। लिखंदा हुआ न भई तौरेत वेही लिखंदा हुआ, त हाणे तव्हां छा कयो, जो तव्हां पंहिंजे कलमनि खे दरियाहनि में उछलायो, जंहिंजो कलम वही वियो हा उहो न खणंदो, बाक़ी जंहिंजो कलम तरी बीही रहियो उहो बीबी मरियम जी किफ़ायत कंदो, उहो खणंदो। हिन 27 ॼणनि छा कयो, जो पंहिंजा कलम खणी दरिया में उछलायूं, सभिनि जा कलम वही आहे, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो कलम जेको सो तरी बीही रहियो। ऐं इहा किफ़ालत जो ज़िमो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नबीअ खे अता फरमायो। पर त अय्युहुम यकफुलु मरियम वमा कुंत लदैहिम इज़ यख्तसिमून, जॾहिं पाण में इख़्तिलाफ़ कनि पिया, पोइ हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम बेबी मरियम जी परवरिश फरमाई। ऐं उनजो मासड़ बि हुयो, रिश्तेदार बि हुयो, अलाह जो नबी बि। हाणे जंहिंजी नबी तरबियत करे त उनजो बि शान आहे न। तव्हां अंदाज़ो लॻायो त बीबी मरियम खे शरफ़ शान हिकु त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जे घर जी ख़िदमत जे लाइ मुक़ररु थी, ऐं ॿियो उनजी परवरिश करण वारो अल्लाह जो नबी आहे। इहो बि मर्तबो अथव, जंहिंजी पालना केरु थो करे, पालना करण वारो केरु आहे। जेकर बीबी मरियम खे जी परवरिश करे, उनजी तरबियत उनखे सेखारे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम, त बीबी मरियम इन मक़ाम ते थी पहुचाई। पर जिन सहाबनि सगुरनि जी परवरिश असांजे आका मदीने वारे साईं पाण कई आहे, जेके महबूब जी ग़ुलामी में रहिया, ख़िदमत में रहिया, पंहिंजे बचनि पंहिंजे अहल बैत जी परवरिश अलाह जे महबूब पाण कई आहे, त मूं मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परवरिश जो शान छा हूंदो, उनजो मर्तबो छा हूंदो। माना चए त के सुठे उस्ताद वटि छॾणु, बाकिरदार बा अख़लाक वटि पंहिंजे बचनि खे छॾणु, इहो बि असरु रखे थो पियो। माण्हू सुठो हूंदो त बचनि खे सुठी तालीम ॾींदो, सुठो सेखारींदो, तादी फरमाईंदो। छो जो तरबियत जो ज़िक्र बि हिन क़ुर पाक में अचे थो पियो, त उन किफ़ालत जो ज़िमो अल्लाह ताला हुन 27 ॼणा जेके हुआ उन में ॿिया सभु ग़ैर नबी हुया, पर उन्हनि में जेको हिकिड़ो अल्लाह जो नबी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हो, ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात इहा ज़िमेवारी उनखे ज़िमेवारी इहा खणाई त इन सभिनि जे विच में इहो सुठो बि आहे, शान ऐं मान मर्तबे वारो आहे, जंहिं करे इहा ज़िमेवारी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे अता फरमाई। इन मां असांखे खोड़ सबक़ मिलनि था, पंहिंजे बचनि जी परवरिश कयूं ऐं उनजे मथां नज़रदारी कयूं ऐं सुठी परवरिश कयूं, अख़लाक़ी परवरिश कयूं। छो जो अख़लाक जेको आहे न सभ खां आला आहे। अख़लाक जॾहिं सुठो थी वियो न त उनजो दीन बि सुठो थींदो, उनजो अमल बि सुठो थींदो, उनजा हर कम सुहिणा थी पवंदा। ऐं इहा तरबियत जेका आहे न, इहा जेका लाज़िम आहे, ऐं उनखे पंहिंजे पीउ माउ जे मथां बि हक़ आहे, उहे बि पंहिंजे औलाद जे मथां नज़र रखनि। दुआ आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।